नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन जो फ़ज़ल है, करम है। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे ईमान ऐं इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे ऐं पाण सभिनी जेको सो ये जेको इस्लाम मज़हब है, मज़हब इस्लाम, वो मुकम्मल ज़ाब्ते हयात है, मुकम्मल ज़िंदगी जो ज़ाब्ते हयात है ऐं उन में हर शइ जूं यानी तालीमात ऐं हर शइ जी ते रोशनी विधी वई है। ज़िंदगी जो को बि गोशो, ज़िंदगी जो को बि पहलू जेको आहे अहिड़ो कोन्हे जंहिंजे बारे में वज़ाहत ऐं तालीमात न हुजनि। ऐं केतिरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खां अॼु असां आम तौर ते मुसलमान जेको आहे उहो नावाक़िफ़ आहे। इन सिलसिले में इरादो हो त को अहिड़ो नंढो कोर्स शुरू कजे जंहिंजे अंदरि जेको आहे यानी मुसलमान बुनियादी जेके मालूमात आहिनि इस्लाम जे लाइ ज़रूरी बुनियादी अक़ाइद जे एतबार सां ऐं अमल जे एतबार सां जेके शयूं ज़रूरी आहिनि उन्हनि जो कुझु बयानु थी वञे। त हज़रत मुफ़्ती मोहम्मद किफ़ायतुल्लाह साहब रहमहुल्लाह हिंदुस्तान जा हिकिड़ा वॾा मुफ़्ती ऐं आलिम गुज़रिया आहिनि। उन्हनि जो किताबु आहे तालीमुल इस्लाम। त उनजो इंशाअल्लाह कुझु दर्स थींदो, उनजे लाइ ही ॾींहुं जुमे जो मुक़ररु कयूं था इंशाअल्लाह। रोज़ाना यानी हर हफ़्ते जहिड़ो 10-15 मिंट उन ते अर्ज़ु थींदो। इन में सभिनी खां पहिरीं जेके आहिनि उहे कुझु इस्तिलाहात आहिनि, मसलन फ़र्ज़, वाजिब ऐं फ़र्ज़, वाजिब, सुन्नत ऐं मुस्तहब छाखे चइजे थो। त फ़र्ज़ चइबो आहे उन खे जंहिंजो लुज़ूम दलील क़तई सां साबित हुजे। लुज़ूम जो मतिलबु आहे त लाज़िम हुअणु, उनखे करणु ज़रूरी आहे। इहो साबित हुजे कहिड़े दलील सां? अहिड़े दलील सां जेको क़तई हुजे, जंहिंमें कंहिं क़िस्म जो शक ऐं शुबो न हुजे। ऐं इन जो इनकार, इन जी फ़र्ज़ियत जो इनकार करणु इहो कुफ़्र आहे ऐं बग़ैर उज़र जे इन खे छॾण वारो उहो जेको आहे फ़ासिक़ आहे ऐं सख़्तु अज़ाब जो मुस्तहिक़ आहे। ॿियो आहे वाजिब। वाजिब चइबो आहे उन शइ खे, उन अमल खे जंहिंजो लुज़ूम दलील ज़न्नी सां साबित हुजे, यानी अहिड़े दलील सां साबित हुजे जंहिंमें कंहिं दर्जे जो कुझु शक थी सघे थो ऐं शुबो थी सघे थो। ऐं इन जो हुकुम इहो आहे त इन खे करणु ईअं ई ज़रूरी आहे जीअं फ़र्ज़ खे करणु ज़रूरी आहे। ऐं इन जो इनकार करण वारे खे काफ़िर कोन चइबो, पर बग़ैर उज़र जे इन खे छॾण वारो जेको आहे उहो बि फ़ासिक़ आहे ऐं अज़ाब जो मुस्तहिक़ आहे। फ़र्ज़ जो मिसाल जीअं नमाज़ आहे, नमाज़ फ़र्ज़ आहे। नमाज़ ज़ोहर जी नमाज़, असर जी नमाज़ जेके फ़राइज़ आहिनि, फ़र्ज़ आहिनि। अहिड़े तरीक़े सां वाजिब जीअं वितर जेको आहे इशा जी नमाज़ सां गॾु वितर पढ़िबो आहे, इहो वाजिब आहे। क़ुर्बानी वाजिब आहे, सदक़तुल फ़ितर वाजिब आहे। ऐं टियों इस्तिलाह आहे त सुन्नत छाखे चइबो आहे? सुन्नत चइबो आहे उनखे जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सहाबा कयो हुजे या उन जे बारे में हुकुम फ़रमायो हुजे। वरी सुन्नत जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ी सुन्नत मुअक्कदा ऐं हिकिड़ी सुन्नत ग़ैर मुअक्कदा। सुन्नत मुअक्कदा उहा आहे जेका पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदीअ सां कई हुजे ऐं बग़ैर उज़र जे कॾहिं बि उनखे छॾियो न हुजे। ऐं सुन्नत ग़ैर मुअक्कदा उहा आहे जंहिंखे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो बि हुजे ऐं छॾियो बि हुजे
सुन्नत मुअक्कदा जो हुकुम इहो आहे त उनखे करणु ज़रूरी आहे ऐं उनखे छॾणु जेको आहे सो गुनाह आहे। ऐं जेके माण्हू उनखे छॾण जी आदत बनाइनि था त इहो तमामु सख़्तु गुनाह आहे, तमामु बुरी ॻाल्हि आहे। केतिरा माण्हू आहिनि जेके सुन्नतूं नमाज़ जूं सुन्नतूं पढ़ंदा ई कोन्हनि, सिर्फ़ु फ़र्ज़ु पढ़ी हलिया वेंदा आहिनि, त इहा तमामु बुरी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ी आहे सुन्नत ग़ैर मुअक्कदा, मसलन असर जी नमाज़ खां पहिरीं, असर जे 4 फ़र्ज़ खां पहिरीं 4 रकातूं सुन्नत, इहो जेको जो सुन्नत ग़ैर मुअक्कदा आहे, त इहो आम नफ़िल खां वधीक सवाबु रखे थो। आम नफ़िल जो बि सवाबु आहे, पर हिन जो सवाबु अञा वधीक आहे। पर हिन खे छॾण सां को गुनाह कोन्हे, जीअं नफ़िल खे छॾण सां गुनाह कोन्हे, अहिड़े तरीक़े सां चौथी शइ जेका आहे उहा नफ़िल आहे। नफ़िल छा खे चइबो आहे? शरीयत में उन जी फ़ज़ीलत बयानु कई वई आहे ऐं उन जो सवाबु बयानु कयो वियो आहे, ऐं उन खे करणु जेको आहे सो सवाब जी शइ आहे, पर न करणु को गुनाह कोन्हे। जेकॾहिं को माण्हू बग़ैर उज़र जे न करे उनखे त उहो गुनाह कोन्हे। ऐं उन माण्हूअ खे कुझु यानी दड़को ॾियणु, उनखे घटि वधि ॻाल्हाइणु बि जाइज़ कोन्हे। मसइला हिकिड़ो माण्हू तहजुद कोन थो पढ़े, ॿियो माण्हू उनखे दड़को ॾिए त तूं तहजुद छाजे कोन थो पढ़ी, या उनखे तानो ॾिए त तहजुद कोन थो पढ़ी, या को नफ़िल कोन थो, नफ़िली शइ का शइ माण्हू कोन थो करे त उनखे उनजो चवणु इहो बि नामुनासिब बल्कि बुरो आहे। उन खां पोइ वरी जेके न करण वारियूं शयूं आहिनि उहे आहिनि मसलन हराम आहे, मकरूह तहरीमी आहे, मकरूह तंज़ीह आहे, ऐं चौथों आहे मुबाह। त हराम ज़िद आहे फ़र्ज़ जो, यानी उहा शइ जंहिंजी मुमानात जेका आहे दलील क़तई सां साबित हुजे, उहा शइ जंहिंजी मुमानात दलील क़तई सां साबित हुजे। मसलन जीअं शराब पीअणु आहे त इहो जेको आहे सो दलील क़तई सां साबित आहे ऐं इहो हराम आहे, ऐं इन खे हलाल सम्झण वारो काफ़िर आहे, ऐं उनखे जेको सो वापराइण वारो, उनखे करण वारो फ़ासिक़ आहे ऐं अज़ाब जो मुस्तहिक़ आहे। अहिड़े तरीक़े सां ॿियो आहे मकरूह तहरीमी। मकरूह तहरीमी वाजिब जो ज़िद आहे, यानी उहा शइ जंहिंजी मुमानात दलील ज़न्नी सां साबित हुजे, अहिड़े दलील सां साबित हुजे जंहिंमें कंहिं दर्जे जो शक थी सघे थो, दलील ज़न्नी सां साबित आहे, ऐं इन खे जाइज़ सम्झण वारो जेको आहे काफ़िर कोन्हे। हराम खे त हलाल सम्झण वारो काफ़िर आहे, पर हिन खे जेको आहे हलाल सम्झण वारो काफ़िर कोन्हे, पर जेको आहे सो इन खे वापराइण वारो ईअं ई गुनहगार आहे जीअं हराम खे वापराइण वारो। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो मकरूह तंज़ीह, मकरूह तंज़ीह उन खे चइबो आहे त जेको शरीयत जे अंदरि जेको आहे सो बुरो आहे, पर उन जी बुराई मकरूह तहरीमी जेतिरी कान्हे, बल्कि घटि दर्जे जी आहे, यानी उनखे करणु बुरो आहे ऐं उनखे छॾण में सवाबु आहे, न कबो त सवाबु मिलंदो। मसलन जीअं इंसान जेको आहे सो कपिड़नि खां बग़ैर हुजे, बग़ैर कपिड़नि जे हुजे, यानी गुसल खाने वग़ैरह में, त उन वक़्त में ॻाल्हाइणु जेको आहे इहो मकरूह तंज़ीह आहे, बग़ैर उज़र जे न ॻाल्हाइजे। पर जेकॾहिं कंहिं ॻाल्हायो त इंशाअल्लाह गुनहगार कोन थींदो। बुरो आहे न कजे, पर जेकॾहिं ॻाल्हायो के त गुनहगार कोन थींदो, बुरो आहे पर शरीयत में इन खां बचणु घुरिजे। चौथी शइ जेका आहे उहा आहे मुबाह, यानी जंहिंखे करणु बि सवाबु कोन्हे ऐं जंहिंखे छॾण बि सवाबु कोन्हे। न करण जो सवाबु आहे, न छॾण जो को गुनाह आहे। मसलन आम तौर ते जीअं खाधो पीतो, को माण्हू का शइ खाए थो त उन खाइण में जेको आहे सो आम मुबाह जेके शयूं आहिनि, यानी जाइज़ शयूं जेके आहिनि उहे को माण्हू वापराए थो त उहो मुबाह आहे, करण में को सवाबु कोन्हे, छॾण में को गुनाह कोन्हे। ऐं पर जेकॾहिं उन में बि का सुठी नीयत कंदो, मसलन हिकिड़ो माण्हू आराम थो करे, सुम्हे थो, त सुम्हणु जेको आहे आम हालात में सुम्हणु जेको आहे सो मुबाह आहे, पर हिकिड़ो माण्हू इन नीयत सां सुम्हे थो त भई आउं जेको आहे सो आराम करियां ताकी पोइ वरी मूं में इबादत जी क़ुवत पैदा थिए ऐं इबादत में सुस्ती न थिए, त पोइ इन में बि सवाबु मिलंदो। त इहे
चंद इस्तिलाहात आहिनि जेके शरीयत जे अंदरि इस्तेमालु थींदा रहनि था। कंहिंखे शरीयत चए थी त भई हीउ जेको फ़र्ज़ु आहे, हीउ हराम आहे, या हीउ जेको मकरूह तहरीमी आहे, हिकिड़ो हीउ मकरूह तंज़ीही आहे, त उन जो मालूम थियण बि ज़रूरी आहे ताकी अॻियां जेके ॻाल्हियूं बयानु कयूं वञनि उहे सुठे तरीक़े सां सम्झ में अचनि। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही तरह सां इल्मु हासिलु करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन।